बिरशा में ख़बर ॾींदा लुत सिंधु दरिया ते गैर क़ानूनी केनाल कढण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां प्रेस क्लब हाला अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में वॾे तइदाद में माण्हुनि शिरकत कई। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे जमियत उलमा इस्लाम जे अॻवान साहिब रिनू बरिया जीए सिंध क़ौमी माज़ जे रशीद ॾेथो, जमायत इस्लामी जे अॻवान फ़कर मोहम्मद मंसूरी, एक्शन कमेटी ज़िले मटियारी जे अॻवान सलमान लेगारी, सरदार अयाज़ ऐं ॿियनि अॻवाननि सिंधु दरिया ते केनाल कढण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कंदे चयो त सिंधु दरिया सिंध जो साह आहे। असांजा हुकुमराननि समेत पाकिस्तान जी मौजूदा सदर पंहिंजी हुकूमत खे बचाइण लाइ राति जी उंदाहे में ऑर्डिनेंस आणे सिंध जी अवाम सां वेसाघाती कई आहे। सिंध जो अवाम कॾहिं इन्हनि मनसूबनि खे कामयाब थियण न ॾींदो। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते हिन मनसूबे ख़त्म करे सिंध जे माण्हुनि में वधंदड़ बेचैनी खे ख़त्म करायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।